लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है जैसा सखर में वेठा आहियूं। सखर ऐं खैरपुर जे विच में शाह हुसैन लाड़े ते हिकिड़ी न्याणी, हिकिड़ी निमाणी, हिकिड़ी सिंधियाणी, उहा असां सां गॾु आहे अनिला जूणेजो। अनिला जूणेजो हूअं त हिकिड़ी न्याणी, हिकिड़ी औरत आहे, पर अनिला जूणेजो खे हीअ ख़बर आहे त जंगनि जो असरु छा थींदो। अनिला जूणेजो खे हीअ ख़बर आहे त जे अमन हुजे त उनजो रोज़गार कीअं सुठो थो थिए। अनिला जूणेजो खे हीअ ख़बर आहे त मुड़ुस सुठा हुजनि था त ज़ालूं छा थियूं कनि, ऐं जे ॿार पढ़ी था पवनि त उहे छा छा करे सघनि था। अॼु असां लीडर टीवी जे पारां खेनि गुज़ारिश कई हुई त सरसो जूं उहे समूरियूं मायूं, उहे समूरियूं न्याणियूं जेके कमु कनि थियूं सरसो सां ऐं पंहिंजे घर तोड़े सॼे पाड़े तोड़े सॼे समाज ते असरअंदाज़ थियनि थियूं, उन्हनि सां का रिहाण कयूं। अचो त अदीअ सां ॻाल्हायूं। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? जी ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। हाणे अवां जो वालिद साहब छा कंदो आहे? मुंहिंजो वालिद साहब ॻोठ में दुकान आहे, हलाईंदो आहे। अच्छा जी। तुंहिंजी अम्मा छा कंदी आहे? मुंहिंजी अम्मा घर जो कमकार कंदी आहे ऐं हिकिड़ी मेड रसोईअ जो कंदी आहे। अच्छा जी। भाइर भेण घणियूं? भाइर में 5 भेणियूं आहियूं, 3 भाइर आहिनि। अच्छा जी। सभु कमकार कनि? जी, सभु मिली करे कमकार कनि। अच्छा जी। भेणूं तव्हां सां गॾु रहनि थियूं? भेणियूं सभु शादीशुदा आहिनि। उहे नथियूं रहनि? न। अच्छा। जी। भाइर पढ़ियल आहिनि? भाइर 2 पढ़नि था, बाक़ी हिकिड़ो जेको अच्छा नंढा आहिनि उहे? जी नंढा आहिनि। अच्छा जी। छा था पढ़नि? हिकिड़ो तो पढ़े 7वीं, ॿियो तो पढ़े 9वीं। इहो अखर शनास जेको आहे न, जी, वॾा फ़लसफ़ी बि न चई सघंदा आहिनि। बिल्कुलु। कंहिं सेखारियो? इहो सर असांजे वॾड़नि जी चवत आहे। अच्छा। जी। अखर शनास। जी। वाह। जी। अच्छा, अव जी शादी थियल आहे ख़ैर सां? जी सर, मुंहिंजी शादी 4 ॿार आहिनि, 2 न्याणियूं 2 पुट। अच्छा। जी। तोखे प्यारा पुट आहिनि? न्याणियूं बि आहिनि, पुट बि आहिनि। वधीक ॿुधाए। वधीक इहो ई आहे, न्याणियूं बि आहिनि, पुट बि आहिनि। ओला वधीक ॿुधाए त केरु थई? वधीक न्याणियूं आहिनि। इहो जी। जी। हाणे मूंखे इहा ॻाल्हि सम्झाए, न्याणियूं छो प्यारियूं? न्याणियूं इन करे प्यारियूं हूंदियूं आहिनि, नंढड़ियूं हूंदियूं आहिनि। माउ पीउ सां ॾिस, न्याणी थोरी सर वॾी थींदी आहे त माउ सां हेल्प कंदी आहे, हुनजे मानीअ पचाइण में, घर जो थोरो कमकार में। स्कूल बि वेंदी आहे पर हुन सां अमड़ सां हेल्प बि कंदी आहे। जा अमड़ को कपिड़ा धोईंदी आहे, हुनखे नलको हकींदी आहे, अमड़ को थांव मलींदी आहे, उहो खणी रखंदी आहे। अमड़ चवंदी आहे दिलो भरे अच, उहो भरे रखंदी आहे। न्याणियूं इन करे सर मिठियूं आहिनि, पर जॾहिं उहे पाइणजी वेंदियूं आहिनि त पोइ उन्हनि जो वधीक ॾुख थींदो आहे। हा, त कम वारो माण्हू जी जी बिल्कुलु। जी सर, न्याणियूं वधीक मिठियूं आहिनि। पर ग़लति ॿुधो, ही होटलुनि ते ॿाहिरि बोलची मर्द आहिनि। जी। जे तुंहिंजी धीअ वांगुरु तुंहिंजो पुटु बि मानी बचाइण सिखे त पोइ ऐब आहे छा? न, ऐब त न आहे सर, इन में कोई बि कनि नथा। छो? हे नथा कनि, बसि अॼुकल्ह जी मर्दनि खे कुझु वॾाई बि आहे, पर असांजा सर जेको आहे, हाली त ॿार मुंहिंजा पढ़नि था, मौला कंदो, वॾा थींदा, अखर शनास अञा बि अथनि, मौला अञा बि ॾींदो, न लह साईं सदको अञा न वरितऊं। पर पोइ बि इहो ई चाहींदा आहियूं त मन वॾा थियनि, मन का ड्यूटी मिली पए। पढ़ाईअ खे वॾी अहमियत आहे, पढ़ियल लिखियल माण्हूअ जी वॾी इज़त आहे, वॾी शनास आहे। जी। भला अवांजो मीअं मुड़ुस छा करे? मुंहिंजो मुड़ुसु सर मज़दूरी कंदो आहे। जी। ऐं अवां पढ़ियल आहियो? न, मां पढ़ियल न आहियां सर। जी, पर मुंहिंजी दिलि वॾी चवंदी आहे। अच्छा। जी। दिलि जी ख़्वाहिश पूरी छो था कयो? दिलि जी ख़्वाहिश ॾिसूं सर, हाणे कंदासीं। नंढड़े सां नंढड़ीअ सां हाणे चवंदीमान त मूंखे पढ़ायो। अच्छा। वाह। जी। जी सर। इहो माना ख़्यालु आहे? ख़्यालु आहे इहो त पंहिंजे ॿारनि खां बि पढ़िजे। पंहिंजे ॿारनि खां बि पढ़ी सघे थो इंसान। जी। जॾहिं उहो अचे थो न, उन्हनि खे अचे थो, टीचरुनि खे टाइम ॾियनि था, मास्तरनि खे टाइम ॾियनि था, उन्हनि जे दिमाग़ में हिन महिल उहा ॻाल्हि फिट थियल हूंदी, असांखे पढ़ाए सघनि था। जी। न पर ॻाल्हि ॿुधायो, जी। स्कूल छो थी वञे? स्कूल हाणे सर माण्हू टोका कंदा चवंदा हाणे हिन उमिरि में माई स्कूल थी वञे, ऐं जीअं चढ़ी पवां ॿारनि सां वेन में त ॿार ई खिलंदा सभु सर। खिलंदा 2 ॾींहं त खिलंदा, पर सर मुंहिंजी दिलि इलाही चवंदी आहे। 2 ॾींहं खिलंदा, पर हाणे सर कोशिशि कंदमि पंहिंजे बच्चनि खां पाण तालीम वठंदमि। मां त चवंदमि त तव्हां स्कूल पाण वञो, जी। रवाज विझो,
अव्हांजे पेटे जूं अव्हांजे भईअ जूं उमिरि जूं जेके ॿियूं नियाणियूं आहिनि मायूं आहिनि जी उहे स्कूल वञे उन्हनि सां उन सारे इहे ॾिसो न 2-3 मायुनि जी दिलि चवंदी आहे 2-3 औरतूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि उन्हनि जी दिलि न आहे चवंदी जेके न चवे उहे हा वेठियूं उहे भले वेठियूं हुजनि पर के नियाणियूं अॼु आहिनि चवनि थियूं जेकर असांखे तालीम हुजणु खपे हा सर मां त पंहिंजे ॻोठ खे इलाही सम्झाईंदी आहियां त नियाणियूं पढ़ाइणु वॾी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे छोकिरा पढ़ायूं पर नियाणियूं पढ़ाइण बि वॾी अहमियत आहे असांखे सरसो मां ई सिखा मिली आहे त नियाणी ॿारनि खे तालीम ॾियारायो ॿारनि खे अॻिते कयो सरसो किथे मिली इहा सरसो असांखे घुमंदी फिरंदी आई घुमंदे फिरंदे बसि असां वटि आयूं पोइ असांजी घर घर सर्वे थी वरी असांखे चुनियूं तोखे ॻोल्हियो हा ॻोल्हियूं न सर आयूं असां पाण हिननि खे ॻोल्हियोसीं पोइ जी छा थियो पोइ पोइ उन खां पोइ असां 4 मायूं पाण वेही ऐं सोचियोसीं हाणे मर्दनि जी मज़ूरीअ मां कुझु नथो थिए 700 मां त सर कुझु नथो थिए नी पोइ इन जे करे असां सोच कई बिना व्याज जे असांखे पैसा पिया मिलनि कर्ज़ो पहिरियां सर मूंखे मिलिया 11,000 उन में मां नंढिड़ो हिकिड़ो दुकानु चयो हाणे बच्चनि जी पढ़ाईअ जो बि इलाही ख़र्चु आहे घर वारो बि 700 थो कमाए इन में ज़रूरु घर में बि ख़र्चु 6 भाती ऐं खाइण वारा खाऊं था पढ़ाई आहे लटो कपिड़ो मोती फ़ोती माना हर मसइला आहिनि पोइ इन जे करे मां उहो 11,000 कर्ज़ो वठी पोइ सर मां नंढिड़ो शॉप खोलियमि घर में दुकानु वाह वाह क्रीमियूं रखियमि फेशियल मेहंदी वाइन जो सामान ॻोठाणे हिसाब सां जी 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 हा पोइ सर उन मां भंडारो धारियो त मूंखे होलसेल जे रेट में 200 मिलंदी पोइ मां उहा हिते मायुनि खे माना 230 में ॾींदी हुअमि 30 रुपया महिनत रखंदी हुअमि क्रीम जे मथां पोइ उन मां भंडारो बि धारियो उन में जेका बचत थींदी वेंदी विझंदी हुअमि पंहिंजे बच्चनि खे स्कूल बि मोकिलियमि उन्हनि जी बि होॾो हले पई घर वारे बि चयो त ॾाढो सुठो कयो थी उन मां पंहिंजो कर्ज़ो बि लाथो वरी मूंखे मिलिया 30,000 उहो मुंहिंजो अञा ताईं कारोबार हले थो क्रीमिन वारो बि जी उहो बि हले थो वरी मूंखे 30,000 सर मिलिया त मां चयुमि औरतूं सभिनी खे शौक़ु हूंदो आहे माल धाइण जो उन में बि फ़ाइदो आहे ॻोठ जे हिसाब सां जी पोइ वरी मां जे मामे खे जीअं मूंखे 30,000 कर्ज़ो मिलियो मां पंहिंजे मामे खे चयुमि मूंखे नंढड़ी गाबी वठी आणे ॾे पीढ़ीअ तां घर वारे खे न पंहिंजे मामे खे पैसा ॾिना घर वारे खे इन करे सर न चवां पई मतां 5 रुपया ख़र्चु करे छॾे खाई वञे मतां ख़र्चु करे छॾे मामो मुंहिंजो माना मुंहिंजे मामे जो वरी माना उन्हनि सां वापारियुनि सां बि जी जी पोइ उन मूंखे गाबड़ी वठी आनी हिन महिल अलहमदिल्ला मुंहिंजूं अॻऊं बि आई बि थी आहे मूं वटि उहे मां 30,000 बि लाथा वरी हाणे जेको मूंखे आहे त 35,000 मिलिया सर जी हाणे उन्हनि मां खजियूं खयूं आहिनि जी 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 खजी खाइण जो असां वटि रवाज़ु आहे उन महिल खजी ॾींदा आहिनि 1500 ते जंहिं महिल वॾिजी वियूं हाणे जेको बि खणंदो 1500 ते खजी ॾींदा पोइ उन महिल मां खजियूं खयूं 30 खजियूं हिन महिल हाणे अलहमदिल्ला मुंहिंजूं खजियूं बि उकिलजी वियूं खारका में मंडीअ मोकिलियूं आहिनि हिन महिल सम्झि 50,000 खनि मुंहिंजूं खारका थींदियूं ऐं सम्झि 35,000 बि लही वेंदा सर उन मां खाधो बि आहे घर में बि कुझु ख़र्चु कयो आहे ॿारनि जी पढ़ाईअ ते ख़र्चु कयो आहे वरी उन मां अलहमदिल्ला कर्ज़ो पंहिंजो भरींदमि वरी मूंखे चवां थी अलाह उमेद आहे को वॾो कर्ज़ो मिले त अञा को दुकानु वधीक खोलींदमि फसल सर हिन महिल मींहुं एॾा बारिश न हुया फसल भला थिया आहिनि पर रेट जी जी त पोइ खजी ख़राबु थी वेंदी आहे तबाह थी वेंदी आहे फसल खजियूं आहिनि बसि खैरपुर सॼी हुअमि सर आहिनि खजियूं खजी आहे पहिरियां बारिशुनि में नुक़सान असांजा घणा थिया सर 2022 में जेका बारिश आई उन में सर जीअं तव्हां पुछो नी त असां माना हिकु टाइम मानी खाऊं पिया हिकु टाइम मानी बि न पिया खाऊं एतिरा माना असांजा हालात थी विया डेली सर असांजा कचा घर हूंदा उहे रोज़ु किरी पवंदा हिक न ॿिए जो घरु किरंदो उन जा ॿचिड़ा कढी ॿाहिरि विहारींदा हुआसीं तरपाल ॾियासीं माल मरी विया असांजा उन्हनि में इलाही नुक़सानु थियो जानी नुक़सानु थियो इलाही असांजा फसल तबाह थी विया उन में वॾी असां परेशानी काटीसीं वॾी हाणे वञी अलाह जे नाले तो सदको वञासीं हाणे वञी असां पंहिंजे पेरनि ते वञी माना थोरो थोरो आस्ते आस्ते सरकार असां सां पोइ बि वरी सरसो वारनि असां सां मदद कई सर जी सिंध हुकूमत सरसो इदारो असां सां इहा मदद कई असांखे तरपाल ॾेई विया थोरी घणी असां सां हेल्प कयूं अञा बिना व्याज जे असांखे जेको कर्ज़ो ॾियनि था ADF बि ॾियनि था माना वॾो कर्ज़ बि ॾींदा आहिनि मिली करे 4-5 मायुनि जो ग्रुप ठाहे पोइ उन में कोई पंहिंजो माल धारींदी आहे काई बूअ जो कारोबार कंदी आहे घर में वेही बि कंदा आहियूं सर ॻोठाणो हिसाबु आहे पोइ त ॿार बू लहराए वापारु कंदा आहियूं ॻोठ जे हिसाब सां जी
जाते काथे रुशत थी हले कोई पैसा ॾिठो कि 11,000 ॾिनो पोइ 35,000 तोखां घणा वरितऊं? सर मूंखां रुपयो बि न। छो? न असां खां वरिता ई न, असां कीअं चवंदासीं असां खां वरिता, असां खां उहे ई पैसा वापसि। दिलि में हो त गला जे ॿ रुपया वरितऊं त ॾींदा? न सर न, असांखे इहो बि न हुयो, न को असांखे चयो हुयो, असांखे चयूं बसि जेतिरा वठो था ओतिरा ई तव्हांखे 12 महीने वापसि करिणा आहिनि। अच्छा। जी असां 12 महीने उहे ई पैसा वापसि कया। 12 महीननि में कया या अवल कया या पोइ कया? न सर बसि 12 महीननि में थोरो टाइम हुयो, महीनो ॾेढ त असां वापसि करे छॾिया। अच्छा। जी पोइ भला कर्ज़ जो माण्हू वापसि थो करे पोइ दिलि छा थी चए? दिलि इहो ई थी चए सर त हे कर्ज़ु वापसि कयां त अञा बि वधीक मिलंदो, उन मां को वधीक कारोबार कंदमि, उन में माना अञा मायूं 4 माण्हू मुंहिंजी नेकी कंदा अधीन कारोबार में एतिरी छोकिरी मथे वई आहे हली। जी इहो ई दिलि चवंदी आहे, पर कर्ज़ु पंहिंजो टेम ते वापसि कंदा आहियूं, टेम ते पंहिंजो वठी ईंदा आहियूं, न असां कोई गॾु हलंदो आहे, असांखे सिर्फ़ु चेक अदियूं ॾेई वेंदियूं आहिनि घरनि में, असां मिली करे पंहिंजो कार्गो कराईंदा आहियूं या का अहिड़ो को रचको कराईंदा आहियूं, मिली करे सभु अदियूं वेंदा आहियूं बैंक ते। जी उते वञी सभिनी जो अगरि जीअं कंहिंजो न बि थींदो आहे त चवंदा आहियूं अदाए छो नथो थिए, हिन छाजे करे, पोइ चवंदा आहिनि अधी 5 मिंट बीहो लेट थी वई आहे, सिस्टम बंदि आहे हले त तव्हां करे था ॾियो। अच्छा। जी सर। पोइ हाणे तव्हां रुशत बि न ॾियो, जी व्याज बि न ॾियो, बिल्कुलु न ॾियो। कर्ज़ वापसि बि कयो। जी कर्ज़ वापसि था कयो त तव्हांजो दिलि वॾी थी वई, दिलि वॾी थी वेंदी आहे, इन खां वधीक मिलंदो। 11,000 खां 35 ते पहुतव। जी पोइ भला सरकार खां पुछो था त कर्ज़ थोरो वधीक ॾियनि त कुझु ॿियो कमु कयूं? जी उहो सरकार खां पुछियो आहे, अदियुनि खां जीअं अदियूं ईंदियूं आहिनि उते माना हिकिड़ी त उहो करणु किस्त वठणु, जेके किस्त वारियूं हूंदियूं आहिनि, असांजा साल वारियूं आहियूं, पोइ किस्त वारनि ईंदियूं आहिनि वठणु, चवंदा आहिनि अदी हिन दफ़े असांजो थोरो वॾो फार्म भरिजो जीअं असां को वधीक कारोबार कयूं। पोइ तव्हांखे ज़हन में आहे त छा कंदव? मूंखे ज़हन में इहो आहे सर, असांजो ॻोठाणो हिसाबु आहे तक़रीबन 1000 खनि घर आहे, शादीअ जे हिसाब सां मायूं शहर थी वञनि, हाणे मां चवां थी मूंखे वॾो कर्ज़ु मिली मां कपिड़े जो दुकानु खोलींदमि, वेही घर में पंहिंजो पाण हलाईंदमि। जी सर मुंहिंजो इहो ई शौक़ु आहे, कपिड़े जो दुकानु खोलींदमि, पाण सेल करे ईंदमि। मेकअप जो सामान जो खपाए जी त पोइ मेकअप सिखण वारी मायूं छो थी पैदा? मेकअप सिखण वारी बि मायूं आहिनि, उहो बि सर मां हाणे सोचियो आहे, मां मुंहिंजी भेण आहे वार ठाहींदी आहे, मुंहिंजूं कज़नूं आहिनि अॼुकल्ह हे आईब्रो ठहिराइनि थियूं, मेकअप कनि थियूं, उहो बि शौक़ु आहे, चवां त उहे मायूं रखंदमि पाण वटि त माना जीअं वधीक मुंहिंजी सैलरी थिए, जीअं माना मां वधीक अञा बि माना मथे वञा। मुंहिंजे घर में चवां थी मूंखे इहे वॾा शौक़ु आहिनि सर, मुंहिंजे दिलि में उमेदूं आहिनि, अलाह साईं पूरियूं कंदो, पर शौक़ु आहे, हाणे उहे मायूं बि रखंदमि शादियुनि जे हिसाब सां। जी ॿी ॻाल्हि त ॿुधाए, जी सर। असां तुंहिंजे मुड़ुस जो तोखां हवालो ई न वरितो आहे। वठो सर ॿुधायूं था। कहिड़ी बला जो नालो आहे? जी सर भला जो नालो छा अथसि? निसार अहमद। निसार अहमद जी जूणे जो आहे? जी जूणे जो। अच्छा, तव्हांजा पंहिंजा माइट आहिनि? जी अच्छा भला उनखे कॾहिं तो चयो त हाणे मज़दूरी खां थोरो मथे हल? उनखे कॾहिं सर इहो चयो त मज़दूरी हाणे मज़दूरी करें थो, 4 बचिड़ा आहिनि, ज़रूरी वॾा थींदा हिन महिल पढ़नि था, हिननि जे शादीअ जे बारे में सोचिणो आहे, न्याणियूं परिणाइबियूं पहिरियां, वरी उन खां पोइ पुटनि जो बि वारो आहे, पुट बि परिणाइणा, उन्हनि जा कमरा अलॻि सां ठहंदा, अॼु छोकिरी बि कोन था ॾियनि, कोई चवनि था जॾहिं कमिरो हुजे तॾहिं छोकिरी, सर ईअं आहे नी जाते ताते आहे। न्याणीअ सां असां शादी छो ॻंढे छॾी आहे त हिन जी शादी कराइणी आहे? सर असांजे नबी साईं पंहिंजी न्याणी न विहारी त असां कीअं था विहारे सघूं? न नबी साईं मां उहा ॻाल्हि नथो कयां त को न कराए, जी शादी त कराइजे, छोकिरनि जी बि कराइजे, जी उहा ॻाल्हि नथो कयां, जी सर। पर असां शादी वारी ॻंढ रुॻो छोकिरीअ सां छो बदल? छोकिरीअ ते इन करे कंदा आहियूं सर, जो पहिरियां माहौल ख़राबु हूंदा, चवंदा हिन जी न्याणी वॾी थी वई आहे, शादी छो न कनि, जाकूं लाकूं असां सिंधू हुकूमत सरसो वारनि सां मिलियूं, ताकूं लाकूं असां माण्हुनि खे झलींदा बि आहियूं, नंढी एज में शादी न कराइजे। जी नंढी एज में शादी कराइणु नुक़सानु आहे, छोकिरे खे बि नुक़सानु आहे, छोकिरीअ खे बि नुक़सानु आहे। असां इहे 2-3 ॻोठ में पंहिंजे ड्रामा बि ठाहिया आहिनि, उहो ड्रामनि में इहा ई सिखा ॾिनी आहे त भई नंढी एज में जेको शादी करनि उनखे ॿधाईंदासीं। न ईअं खाका वाका ठाहींदा आहियूं, अदाकारी न कई आहे। जी जी उहे ठाहींदा आहियूं सर। सर मूंखे इहो ख़्यालु बि थियो, वरी मां पंहिंजे मुंहं सां सोची वेहंदी आहियां न, पोइ चवंदी आहियां जेकर मां सिंगर हुजां। जी घर में विहांउ शादीअ सां सेरा चयूं था न सर, पोइ सुर मिलाईंदा आहियूं, आवाज़ु जंहिंजो सुठो हूंदो आहे त पोइ मायूं चवनि जेकर त सिंगर थी आहे। अॼुकल्ह औरतूं चवंदियूं आहिनि सर शादीअ जे हिसाब सां,
पोइ उन मुंहिंजो आवाज़ु सुठो हूंदो आहे पोइ माई मूंखे चवंदियूं सिंगर्स आहिनि तो जहिड़ी वधीक मूंखां जी पर वरी चवंदा आहियूं ॻोठाणो हिसाबु आहे मर्द किरोध पहिरियां सर असांजा मर्द असांखे न छॾींदा घर खां ॿाहिरि बि न कढंदा जाकू लाकू असां सिंधु हुकूमत सरसोदार सां मिलिया हाणे असां पंहिंजा कर्ज़ पाण वठी अचूं उहे असां पंहिंजा पैसा वापसि पाण कयूं असां शहर पाण वञूं शॉपिंग पाण कयूं एतिरो असांजे मर्दनि जो इतबार जो हिन महिल मां हिते सखर हाफ़िज़ तव्हां सां गॾु वेठी आहियां पहिरियां असांजे मर्दनि जो असां वटि इहो इतबार न हुयो चवंदा पर माण्हू सां थी ॻाल्हाए दर खां ॿाहिरि थी निकिरे जॾहिं पहिरियों जी सरसो जी टीम आई जी त तॾहिं घर में छा आवाज़ हो तंहिं महिल घर जा मुश्किल माना इलाही पोइ हिते हुया अच्छा जी ऐं तोखे ॿार बि घटि वेंदा स्कूल मुड़ुस इजाज़त ॾिनी मुड़ुसु मुंहिंजे इजाज़त ॾिनी पोइ मां चयोमांसि अञा बि माना अदियूं ईंदियूं आहिनि छूट में ॾिनई या न पहिरियां माना हिकु ॿ दफ़ो सर किरोध कयईं चई पियो माना तव्हां कीअं परवान मर्दनि सां ॻाल्हाईंदो वञी कीअं वेहंदो मर्दनि सां गॾु चयोमांसि तव्हां अणपढ़िया हो न तव्हांखे काई तालीम जी ख़बर न आहे ये तो चए जी इहो मां चयोमांसि तोखे शऊर आहे न जी मूंखे शऊर आहे किताब पढ़ण जी थोरी ॻाल्हि मां चयोमांसि मां चयो तव्हां अणपढ़िया आहियो न तव्हांखे शऊर न आहे त ॿाहिरि जो औरत निकिरंदी त केतिरी उहा माना कामयाबु वेंदी वाह वाह हर कंहिं इंसान वटि पंहिंजो पंहिंजो दिमाग़ु हूंदो आहे मूं वटि एतिरो दिमाग़ु आहे कोई मूंखां सुवालु कंदो न मां जवाबु ॾींदमि पोइ पहिरियां सर हिकु ॿ दफ़ो मुंहिंजे घर वारे किरोध कयो हाणे जंहिं महिल बि अदियूं फ़ोन कंदियूं आहिनि हिते विज़िट आहे हिते मीटिंग आहे या तव्हांजे ॻोठ में का मीटिंग आहे मां सभिनि अदियुनि खे वठी जमो कंदी आहियां हलो मीटिंग आहे हलो ॻाल्हाइजो होशियारप कजो काई अदी मोगी बि हूंदी आहे न ॻाल्हाए सघंदी आहे पोइ उनखे मां जी उनखे मां टाइट कंदी आहियां चवंदी आहियां को मसइलो न आहे काई परेशानी न आहे पर हाणे असांजे मर्दनि जो एतिरो सर असां ते यकीन थी वियो आहे भले हाणे कोई सरसो वारा असांजे ॻोठ में टीम ईंदी नी चवंदा असां सां बि फ़ोटूं कढायो तस्वीरूं न कढाईंदा पोइ बि असांखे न चवंदा कुझु बि चवंदा हाणे भाउ मायुनि जो ज़मानो आहे हाणे मायूं असांखां वधीक आहिनि पोइ मुंहिंजे घर वारे जॾहिं ॾिठो त मुंहिंजी माई माना घर में एतिरो कमु थी करे पंहिंजो जॉब बि कयो अथई माना हिकिड़ो नंढिड़ो कारोबार कयईं गऊं पंहिंजी कयईं पार्लर बि हले थो खजूं बि खईं उहो बि सीलियूंसीं असां तो हमराई बि कई हमराए बि मुंहिंजो ॿार घटाए जी जी पाण खे घटायमि पोइ हाणे सभु कमु हो पियो करे हो पियो करे हा पर उन सां गॾु सर मां बि हुयमि पाण बि मां महिनत कंदी आहियां हा पाण खजूं कपींदा आहिनि उन्हनि मां डंग सोईंदा आहियूं उन्हनि खे खजी ते चढ़ंदी चढ़ी वेंदमि सर हिते खजी न आहिनि त चढ़ी ॾेखारियांव भला हू मूं त ॾिठो आहे हू रसन उहो रस्तनि ते बि उनखे छा चइबो आहे चढ़ चमंद चमन जी चमन ते चढ़ंदा आहिनि पर असां ईअं बिना चमन ते चढ़ंदा आहियूं अच्छा जी डंग बंग पटे पाण खाईंदा आहियूं खजनि मां जी सर चढ़ी वेंदी आहियां खजी डिगी हुजे घणो वक़्तु लॻंदो तोखे मथे पहुचण में बसि 10-15 मिंट लॻंदा हा लॻी वेंदा पर ख़्यालु कर ख़्याल सां एहतियात सां चढ़णो आहे न सर ॾिस किरी न पऊं को उज़बो न भॼे इन जे करे एहतियात सां जंहिंजा शोधा पका पका हूंदा उन ते चढ़ंदा आहियूं जी इहा तोखे ख़बर पए थी त हिन जा शोधा मज़बूत हा। आहिनि जी ऐं हीअ किरींदी न जी बिल्कुलु माण्हू किरंदे ॾिठे माण्हू किरंदे ॾिठा सर हिकु ॿ ॾिठा ईअं माना शोधा कीअं खजीअ जा बुत हुया जा को चाढ़ो चढ़ी वेंदो आहे खजीअ कटण लाइ उनजो ज़ीन अगरि काॾे ॿिए हंधि वेंदो आहे ॾिस को ॿार थो किरे या कहिड़ो शोर थो थिए ॻोठ में ओॾे ज़ीन वेंदो आहे त पोइ किरी पवंदो आहे पोइ उन चमंद उन रसो जेको अथव न चमंद उन मां घिसकंदो किरंदो आहे अची जी पोइ ईअं हिकिड़े ॼंघ निकिरी पई असांजे ॻोठ जे भाईअ जी पोइ उन महिल ॼंघ विझराईसूंसि वञी सर कुंभर ते खणी वियासींसि ॼंघ बंग विझराईसूंसि कईसूंसि ईअं ॾिठा आहिनि सर अहिड़ा वाक़िया इन जो मतिलबु हीअ आहे त तव्हां अॼु मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झाई आहे जी त जेको बि कमु कजे त उन में ख़्यालु कजे उन में पंहिंजो दिमाग़ु माना इंसानु हाणे वारो जे ॾिसे त छोरो होॾे ॾिसे वेठो ॾिस ऐं गोड़ वेठो थो करे ख़्यालु होॾे जो त किरी पवंदो नी सर इन में पंहिंजो दिमाग़ु इंसानु लॻाए जेको कमु करे न इंसानु उहो सोचे सम्झी करे जी त हे मूंखे हीअं करिणो आहे हिन मूंखे हीअ शइ करणी आहे हिन में इंसानु हर इंसान खे पंहिंजी दिमाग़ जी सोच हुजे हाणे सरसो में जी छा आहे मां उनजो एलओसी जो मेंबर आहियां एलिसो माना माना कर्ज़ जो मेंबर आहियां कर्ज़ु वठंदड़ आहियां जी उन में मेंबर आहियां जी त उनजी तव्हां सोशल ऑर्गेनाइज़ेशन में आहियो जी अच्छा जी सर पोइ घणियूं अदियूं आहियो तक़रीबन साईं सर असांजे माना त 4-5 अदियूं माना ईअं जीअं माया ईअं आहिनि माना त सुठियूं आहिनि बाक़ी ॿी बि ॻोठाणे हिसाब सां आहिनि जिन खे कर्ज़ो वर्ज़ो मिलंदो आहे कंदो आहे
पर कंहिं वरी ईअं मोगियूं बि हूंदियूं आहिनि सर, पोइ उन्हनि खे माना पाण सम्झाइणो पवंदो आहे त एतिरो अधी फार्म ॾेई थी, हिन सर खे हे जवाबु ॾियणो आहे, ईंदा आहिनि विज़िटर कंदा आहिनि। माना असांजा ईअं सम्झ 500-1000 खनि घर आहे, पर अध खे कर्ज़ु मिलंदो आहे। किन जा वरी स्कोर मथे आहिनि, के अधियूं कुराड़ियूं आहिनि, जिन जूं ॾिसो एज वॾी आहे, पोइ उन्हनि खे न मिलंदो आहे, उन्हनि जी उमिरि जे हिसाब सां न ॾींदियूं आहिनि अधियूं, चवंदियूं हिन जी उमिरि इलाही आहे। पोइ नंढनि जेतिरी मुंहिंजी एज आहे एतिरनि तक़रीबन 30-35 खे मिली बीठा आहिनि। जी असांजे पासे ॾे न वापसी कंदा आहियूं सर, जीअं हिकिड़ी न कंदी आहिनि त मां उन्हनि ते एक्शन खणंदी आहियां। पोइ मूंखे ॾिस, मां त पंहिंजी हिकिड़ी सोच वारी माई आहियां, मुड़ुसु मज़दूरी करे उतां 500 ख़र्चु कयां, 200 बचाईंदी आहियां। घर में क्रीमियुनि जो शोपिनियुनि जो उतां पंहिंजी बचति रखंदी आहियां। पोइ जीअं काई अधी न बि भरे, मां पंहिंजा पैसा विझी भरे उन जो माना कर्ज़ो पीआरींदी आहियां, पोइ उन खां वफ़टंदी आहियां, चवंदी आहियां हाणे तूं मूंखे वापसि कर, मां तुंहिंजो कर्ज़ो भरे आई आहियां। जी सर। जी पर 100% तव्हांखे वापसी थिए? जी सर, वापसी आहे। जी ऐं रुगो तोखे कर्ज़ु वधाए मिलियो आहे या ॿियनि खे बि मिलियो? न सर, माना अहिड़ियूं 15-20 मायूं आहिनि जिन खे एतिरो कर्ज़ु मिलियो आहे, 35,000 40 ताईं ॾिनो अथऊं। पोइ छा कयो आहे भेण? पोइ किन ॿकरियूं वरितियूं आहिनि, उन्हनि खे बि मुंहिंजी सोच आहे सर, त माना हिननि खे पैसनि खे ज़ाया न आहे करिणो। हे जो असांखे बिना व्याज जे पैसा था मिलनि, त इन्हनि मां असांखे फ़ाइदो कहिड़ो करिणो आहे। पोइ उन्हनि खे मां वञी सोच ॾींदी आहियां, हे तव्हां एतिरा पैसा वरिता आहिनि, हिन मां हीअ शइ घुरायो, हिन में एतिरो फ़ाइदो आहे। पोइ कंहिं ॿकरियूं वरितियूं आहिनि सर, कंहिं खजूं खयूं, कंहिं पंहिंजो नंढड़ा बनियूं अथनि, बनियुनि जे हिसाब सां मच्छीअ जो फार्म आहे, कंहिं मच्छी विधी आहे फिश। जी सर जी, ईअं कंदा आहियूं। फिश जो फार्म पंहिंजो अथनि या न आहे पराओ, पर माना उन में ॿिज विधो आहे, मच्छीअ खाद खुराक ॾींदा आहिनि, वॾी थींदी आहे खपाए करे, पोइ माना 5-6 महीननि मच्छी सर तयारु थी वेंदी आहे न, पोइ कढी करे ॾे सखर खणी ईंदा आहिनि, ॻूणियूं भरे सखर खपाईंदा आहिनि मणनि जे हिसाब सां, पोइ उहे पैसा कढी भरे फ़ाइदो पवंदो अथनि। उन मां को शेलो थियो या का रिढ थी, उहा वठी बीहारींदा आहिनि, त उहा त उन्हनि जी बची वई नी सर, अहिड़े हिसाब सां। अच्छा जी हाणे ॻाल्हि हिते पहुती जी त तव्हां ॾे सरसो वारा आया? जी, सिंध हुकूमत सरसो जी ठीकु आहे। जी सिंध सरकार तव्हांखे सरसो जे मार्फत जी सर ॾिना अवल 11,000, जी, पोइ 35,000। हा हाणे तव्हां चयो आहे उन्हनि खे हाणे मां अॻिले थोरो वधायो त असांखो वॾो को कारोबार कयूं। हाणे तव्हां कपिड़े जा वापारी थियणु था चाहियो? जी मां इहो थी चाहियां सर। ॿियूं तव्हांजूं भेणूं जेके सोटियूं आहिनि, हा उन्हनि खे ब्यूटी पार्लर जा कोर्स सेखारणु? हा, उहो थी मां चाहियां त माना पंहिंजे हिकिड़ो घर में माना हिन महिल अलहमदिल्ला मूंखे HPH वारनि जो घर बि मिलियो आहे, कमिरो सर मुंहिंजो। HPH? हा, घर जेके हाणे मिलिया आहिनि सरकार जे जेके ॾिना आहिनि फ़ौजियुनि जे सर्वे खां पोइ, सरसो इदारो इहे अदियूं ईंदियूं आहिनि न, चवंदियूं आहिनि कमु करायो, असां बीह करे सर पाण कमु कराईंदा आहियूं। छाजा कम? घरनि जा। न कोई न काई अदी न कराईंदी आहे। ॾिस किस्त अचे थी पहिरियां सर 75,000 DPC पए थी, वरी उन खां पोइ अचे थो ₹1,00,000 लेंटर ते पुॼे थी, वरी उन खां पोइ लख थो अचे छत पए थी। पहिरियां सर मुंहिंजो घरु जेको आहे बरसातुनि में किरी पियो, पोइ मुंहिंजी सर्वे थी, मुंहिंजो कमिरो मिलियो, पोइ उन मां थोरी 1-2 कुर्सी बि वठी रखी आहे घर में, वरी उन मां नंढी ड्रेसिंग टेबल माइनि जो शौक़ु उहा वठी रखी आहे, त माना मां पार्लर खोलींदमि। हिकिड़ो नंढो शोकेस बि वरितो आहे, उन में क्रीमियूं ब्रीमियूं पियूं हूंदियूं आहिनि, फेशियल ब्लीचूं मेहंदियूं। पोइ हाणे सर मुंहिंजो इहो बि शौक़ु आहे, ॿियो इहो कपिड़े जो आहे, त ॾिस ॻोठाणा माण्हू नथा वञी सघनि, किन वटि किरायो न बि हूंदो आहे। तव्हां चओ था त घर साॻियो हेठि ठाहे ॾिनो तव्हांखे या मथे? असां सर मथे ठहिरायो आहे। जी मथे 5 त ॾाका पियल आहिनि। अच्छा जी मथे हिन महिल काई बि बारिश थिए कुझु बि थिए असांजे घरनि में नुक़सानु न थींदो। उन्हनि में एतिरो त असां उन्हनि में DPC में सरियो विझरायो आहे, वरी लेंटर में भले उन्हनि जे मथां सर असां ॿियो बि कमिरो ठाहिरायूं त पोइ बि उनखे नुक़सानु न ईंदो, अहिड़ी उन्हनि जी पीड़ पकी आहे। जी ऐं पोइ सरकार तव्हांखे पैसा न ॾिना पर घर ठहिरायो, घर मुंहिंजे घर वारे जे कार्ड ते आयो सर। जी उन जे ते आयो। हाणे मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो। जी सर। त अवल तव्हांजो घर पको? न कचो हुयो, गार ते ठहियलु हुयो। जी हाणे तव्हांखे घर त मिलियो, जी पर सरकार हिकु कमरे जो विरांडो ऐं हिकिड़ो गुसलखानो जी ऐं हिकिड़ो बुर्ची रंधिणो जी जी ॿियो त कुझु न आहे? न ॿियो न आहे। जी कमरे में दरियूं हूंदियूं? हा दरियूं आहिनि, दर आहिनि। जी ठीकु आहे। हाणे उहो पको घर जी
तुंहिंजे घर लाइ नंढो थींदो न बसि अलाह हिमत ॾींदो वरी न पंहिंजे कारोबार मां मां हिकु ॾींहुं ईंदो पंहिंजो ठहिराईंदमि घरु वॾो करे बि मथे जी मथे करे ठहिराईंदमि जी सर अलाह में उमेद आहे अलाह साईं हर कंहिंजी उमेदां पूरियूं कंदो आहे पर मां पंहिंजे हिमत मां सभु कुझु करे वेंदमि वाह जी पोइ तव्हांजी हिमत जेका आहे जी उहा ॾींहों ॾींहुं वधे थी कॾहिं इहो सोचो अथई त इहा हिमत तव्हांजी वधे थी ओतिरी आहे या खुटे थी न वधे थी सर अच्छा जी मां पंहिंजी हिमत वधाईंदी आहियां अच्छा जी कोई चवंदो आहे न कुझु त मां हुनखे सुवाल जवाबु अहिड़ो ॾींदी आहियां चवंदा आहिनि तूं त वॾी हिमत भरी आहीं वाह वाह जी हिमत मुंहिंजी सर वधे थी अनिला जे पढ़ियल हुजो आहे त पढ़ियल हुजां पोइ त सर हिन महिल अलाए काथे हुजां छा हुजे पोइ हिन महिल अलाह साईं शुक्रगुज़ार आहियूं हिन महिल बि रब जा सभु कुझु आहे पर न, पोइ हिन महिल खे छॾ ॾांहुं हाणे अनिला पोइ अलाए काथे हुजां हिन महिल काफ़ी सिलयाणी हुजां जीअं मैडम वारियूं आहिनि जीअं युसरा मैडम आहे ऑफिसनि में कमु थियूं कनि मां बि कयां जी या अञा हिननि खां मथे इन्हनि खां मथे बि थी सघे थो त हुजां हा, जी अच्छा जी सर पोइ हाणे वरी तूं पंहिंजे ॿारनि सां पढ़णु वञु न हा हाणे पढ़ंदमि सर जी अलाह में त इहा ई आहे मां चवां थी या पंहिंजे ॿारनि खां ट्यूशन वठंदमि या घर में वेही पढ़ंदमि या ॿारनि सां वेंदमि स्कूल जी तूं ॿारनि सां स्कूल वेंदी ॿ टे ॾींहं ॿार खिलंदा खेर 3 ॾींहं खिलंदा बसि पाणे चवंदा पोइ चवंदा असांजी टीचर थी हले पुछ उहा स्टूडेंट टीचर जी हा बसि पोइ उन्हनि जो स्टूडेंट थी वेंदमि सले थी असां हले थी असां सां गॾु जी सर ऐं पोइ तोखे ॾिसी वरी ॻोठ जूं अदियूं ॿियूं अदियूं हलंदियूं उन्हनि उहे बि चवंदियूं अधु हीअ पढ़े थी त असांजी दिलि बि चए थी हिकिड़ो रवाजु जी जी आहे असुल में रवाजु रवाज़ सर बिल्कुलु हाणे ॿी ॻाल्हि ॿुधाए सरसों जे बारे में हुनजी चङायूं कहिड़ियूं आहिनि ख़राबियूं कहिड़ियूं आहिनि उन्हनि इन ते दिलि में न रख इन्हनि ते सर कुझु बि दिलि में न रखंदमि इन्हनि में न के ख़राबियूं आहिनि न हुन वांगुरु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि में इहे ईंदियूं आहिनि असांखे सुठो सेखारींदियूं आहिनि त माना तव्हां पाण ॿधी रखो ॾिस के अदियूं हूंदियूं आहिनि कर्ज़ो वठी पोइ मुंहुं न आहिनि ॾींदियूं पर उन्हनि में असां पाण घटि थींदा आहियूं उन अदियुनि खे चवंदा आहियूं ईअं न आहे तव्हां कर्ज़ो वठी वरी मुंहुं ई नथियूं कयो या उन्हनि खे मीटिंग जे लाइ घुराईंदा आहियूं त उहे इनकार कंदियूं आहिनि असां नथा अचूं चवंदा आहिनि जंहिंमहिल तव्हां कर्ज़ो वठणु हलो थियूं उन महिल तव्हां चओ थियूं न असां नथा हलूं उन महिल त हलो थियूं नी असां चढ़ी हिन महिल मीटिंग आहे सरसो असांखे भला सर शऊर ॾिना आहिनि असांखे भलो सेखारियो अथऊं असांजे बचनि जे बारे में असांखे भलो चयूं उन्हनि खे तालीम ॾियो पहिरियां असां में इहो शौर न हुयो सर पहिरियां नियाणियुनि खे न पढ़ाईंदा जाकू लाकू असां वटि सरसो वारा आया आहिनि असांजूं नियाणियूं स्कूल वञनि थियूं भला इहे सिंध हुकूमत त चङो कमु कयो जी ठीकु आहे जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जी सर पोइ हीअ जेके चूंड था अचनि इहे छा कंदा आहिनि जी सरसो त तोखे ॿुधाए जी रस्तो ॾिनो बिल्कुलु सिंध सरकार आहे इहा बि जी बिल्कुलु पर मदद बि कयूं जी इहो असांजा MPA ऐं MLA छो न कंदा आहिनि इहे अलाए सर छो न कंदा आहिनि ॿुधाए इहो सर उहो त पाण खे या त वधीक सम्झंदा आहिनि हा। ॾिसो सर तव्हां हेॾा सुठा डॉक्टर आहियो हिन महिल वेही मूंखां इंटरव्यू वठो था ख़ुशि त बि असां के इंसान अहिड़ा बि हूंदा आहिनि कंहिंसां ॻाल्हाईंदा बि न आहिनि कंहिं ग़रीब खे ॾिसंदा असां ग़रीब माना हिकिड़ी मां ॻोठ जी आहियां तव्हां मूंसां केॾो सुठो ॻाल्हायो था सुवाल जवाबु पुछो था मां तव्हांखे ॿुधायां थी पर उहे कुझु सर पाण खे सम्झंदा आहिनि हुननि में पोइ मां या त उहो शौर न हूंदो ईअं ई हूंदो वाह जी तव्हां MPA MLA खे बि ॾिस स्कूल वञिणो पवंदो मोकिलिणो पवंदनि सर हा न? जी पोइ माण्हू वॾी उन्हनि ते बि टोकू कंदा कंदा पोइ वरी चवंदा टीचर दो टीचर आहिनि बसि ईअं ई कंदा सर जी हाणे आख़िरी ॻाल्हि इहा थी जी त अनिला जो ख़्यालु आहे त उहो पढ़णु वञे जी अनिला जो ख़्यालु आहे त सरसो वारा जेके औरतूं कर्ज़ वापसि थियूं कनि जी सर उन्हनि खे थोरो अञा वधाइण लाइ उन्हनि जी मदद वधाए वधाए बिल्कुलु जी सर ऐं तव्हां हाणे नंढड़ियुनि नंढड़ियुनि किरीमुनि खां पोइ किरीमिन खां पोइ पंहिंजे भेणुनि खे ॻोठ वारनि मूंखे छोकिरियूं चूंडे उन्हनि खे ब्यूटी पार्लर जी ट्रेनिंग कराई जी कराईंदमि सर बिल्कुलु पाण कंदव पाण बि कंदमि कपिड़े जो वापारु कंदमि जी माशाल्लाह मुंहिंजो कमिरो वॾो आहे उन में वेही कपिड़ो पंहिंजे ॻोठ जे हिसाब सां मायूं ईंदियूं त मां पाण वेही सेल कंदमि पंहिंजे घर जो गरम कंदमि वेही सखर मां वापारी ईंदमि या खेरपुर मां वापारी ईंदमि दुकानदार आहिनि ॾिठल आहिनि सर कपिड़े जी ख़बर पवंदी आहे सुठो आहे ख़राबु आहे एतिरी बि ॼाण रखंदा आहियूं जी सर मूंखे अव्हांजी शान में अव्हांजे लाइ वधीक के लफ़्ज़ कोन्हनि जी सर पर हिकिड़ी ॻाल्हि रुॻो आउं चवां जी सर छा लतीफ़ चयो जी
वो कंदी वक़्तु बिल्कुलु मथां वो विसारे, बिल्कुलु सर। रंदनि मथां रत हार तपसी होट। जी सो ही जेका वो आहे, जी ही पंहिंजे ॻोठ में पंहिंजे घर खां शुरू कयो अथसि, जी जेको पंहिंजे ॻोठ में पंहिंजी सौटुनि, पंहिंजी भेणुनि, पंहिंजे अदियुनि ऐं सरसो जे मायुनि सां गॾिजी जेको अॼु ॻाल्हि करे थी त सिंध हुकूमत असांजे लाइ ही चङायूं कयूं या घर हिनखे ठाहे ॾिनो, कचे मां पके घर में आई ऐं हाणे चाहे थी त ही कपिड़े जी हिकिड़ी वापारी थिए ऐं ही पाण बि खिले थी, पर हू चए थी त 2-3 ॾींहं माण्हू खिलंदा, रवाज विझण लाइ कंहिंखे त शुरू करिणो थो पए। सो हीअ चए थी त रवाज विझिबो ऐं हिकिड़े ॾींहुं ॿारनि सां गॾु स्कूल वेंदमि, 2-3 ॾींहं खिलंदा, पोइ चवंदा इहे मिस हिननि सां गॾु थी वञे। हिकिड़ी अजब जहिड़ी ॻाल्हि हीअ कई त असांजे MPs ऐं MLAs जिन खे शौक़ु कोन्हे उन्हनि खे बि स्कूल वञणु खपे पंहिंजे ॿारनि सां गॾु। लीडर TV में वरी अदी अवांजी वॾी महिरबानी। सही आहे सर। जी ठीकु आहे। लीडर TV में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु थींदासीं। असां सम्झूं था त ही जेका चमन बिना खजूं टपियो थी वञे ऐं ही जेका मुड़ुस सां गॾु पंहिंजे ॿारनि सां गॾु पंहिंजो घर आबाद कयो वेठी आहे, पंहिंजो पाड़ो, पंहिंजो महलो, पंहिंजो शाह हुसैन जो नालो ऐं हिन जेको लाड़ो वरितो आहे नई ज़िंदगी ॾांहुं अचो त शाह हुसैन लाड़े वांगुरु जे रहवासियुनि वांगुरु अनिला जुणेजो साहिबा जे नक्शे क़दम ते कुझु उन्हनि खे पढ़ाइण जो, कुझु उन्हनि खे सेखारण जो, पर वॾी ॻाल्हि त उन्हनि खां सिखण जी जेका घुरिज आहे उहा असांखे ज़हन में रखणी पवंदी। ऐं सिंध हुकूमत जे सरसो पारां हीउ जेको कुझु थिए पियो उन में ॿियो वधीक छा हुजणु खपे, इन ते ख़ुदि सिंध सरकार खे ऐं सरसो खे सोचणो पवंदो। लीडर TV में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु असां गॾु हूंदासीं। वरी ॻाल्हि।